जय झूलेलाल, जय श्री राम। अब की बार 400 पार। तव्हां सोचींदा हूंदा 400 पार आख़िर आहे छा? इहो 400 पार जेको आहे इहो आहे असांजे सिंधु एकता मंच जो सिंधी इंटरनेशनल प्रोग्राम जेको हाणे थियण वारो आहे रामनगरी अयोध्या में। तव्हांखे त ख़बर आहे असांजा 2 सिंधी इंटरनेशनल प्रोग्राम जेको गोवा में ऐं दमन में थियो हिकदमि सक्सेसफुल वियो। हाणे इहो जेको आहे इहो 400 पार खां बि अॻिते वञे थो। हिन करे मां चाहींदुमि त दोस्तो तव्हां सभई अचो ऐं हिन प्रोग्राम जो शान वधायो। जीअं तव्हां सभई हुते आया हिते बि अचो। इहो असांजो हिकु मक़सदु आहे सिंधी खे अॻिते वधाइण लाइ। हैड्स ऑफ आहे सिंधु एकता मंच जे प्रेसिडेंट विजय कोटनी साहब के ऐं हुनजा कोर मेंबर्स खे। त प्लीज़ मुंहिंजी तव्हां सभिनी सां रिक्वेस्ट आहे त तव्हां सभई अचो हिन प्रोग्राम में बि ऐं सिंधियुनि जो शान वधायो। सिंधी आहियूं असां, सिंधी ॿोली ॻाल्हायूं, अचो सभई मिली सिंधियत खे वधायूं। यादि रखियो दोस्तो, 13, 14, 15 जुलाई रामनगरी अयोध्या में। मिलते हैं बहुत जल्द छोटी सी ब्रेक के बाद। जय झूलेलाल, जय श्री राम।